इत्तेफाक़ी अहम ख़बर ॾियूं पिया। गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां इज़ाफ़े जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त गुड्डू वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,47,680 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। पाणी जो मथां वहिकिरो 3,43,415 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 51,241 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में वाधि थी आहे। पाणी जे वहिकरनि में लाॻीतो वाधि खां पोइ कचे जा केतिराई इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां इज़ाफ़े जो सिलसिलो जारी आहे। गुड्डू वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे, जॾहिं त गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,47,680 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। पाणी जो हेठां वहिकिरो 3,43,415 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 51,241 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में वाधि थी आहे। पाणी जो वहिकिरे में लाॻीतो वाधि खां पोइ कचे जा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ॿुधायो त गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां वधण जो सिलसिलो जारी आहे। गुड्डू बैराज वटि विचोली दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,47,680 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। पाणी जे वहिकरनि में लाॻीतो वाधि खां पोइ कचे जा केतिराई इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि।